सिंध वतन सिंधी क़ौम जी अमानत है। सिंध सिंधी क़ौम जी आहे। ॿी कंहिं बि क़ौम खे कंहिं ग्रुप खे क़बूल न कंदासीं। तुझी राह में रत दे तुझी राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे तुंहिंजो बि कर्ज़ो लही वञे रत दे तुझी राह में रत दे तुझी राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे तुंहिंजो बि कर्ज़ो लही वञे रत दे तुझी राह में रत दे तुझी राह में। मता कसर करही वञे रत दे तुझी राह में रत दे तुझी राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे तुंहिंजो बि कर्ज़ो लही वञे रत दे तुझी राह में रत दे तुझी राह में। को कही वञे रत दे तुझी राह में रत दे तुझी राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे तुंहिंजो बि कर्ज़ो लही वञे रत दे तुझी राह में रत दे तुझी राह में।
असांजे शहर ते वरण जो असांजे शहर ते वरण जी वाट ई रही वञे रत दे त तुंहिंजी राह में रत दे त तुंहिंजी राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे मुंहिंजो नसीब ठही वञे तुंहिंजो बि कर्ज़ो लही वञे रत दे त तुंहिंजी राह में रत दे त तुंहिंजी राह